उन जी मेहरबानी, उन जो रहम, उन जो करम निरालो आहे। उन्ही जी मेहरबानी एडी त आम आहे जे 1000 दफ़ा रब साईं खां घुरे त उन्ही घुरण में रब साईं ख़ुशि थींदो आहे, कावड़बो नाही, नाराज़ न थींदो आहे। ॿियनि खां मेहरबानी घुरे, हिकु दफ़ो कंदा, ॿिए दफ़े, टे दफ़े कावड़ ईंदनि। मालिक चवंदो आहे जीअं ज़्यादा मां खां घुरो तीअं मां जी मेहरबानी वधंदी वेंदी आहे। एडी मालिक साईं जी बाज आहे, एडी रहमत आहे, एडो करम आहे, एडी मेहरबानी आहे, पोइ बि इंसान इन जे हूंदे रहिजी वञी चवे पंहिंजे क़िस्मत खे। दरिया ते को माण्हू वेठो हुजे ऐं चवे त मां उञ थो मरां, आहे बि दरिया ते, दरिया में पाणी बि आहे, पोइ बि उञायो रहे, चवे इहो पंहिंजे क़िस्मत खे। हे अल्लाह साईं जा घर, हे जुमे जूं निमाज़नि जा मौक़िया, 5 वक्ती ॾींहं में निमाज़ जो हुकुम इन्ही जे करे आहे त कहिड़ी बि सूरत में बानो माॾे मोटी अचे, हथड़ा भी न खणे, छड़ो दिल में पिशेमान थे। पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था अन-नदमु तौबा, साईं जन फरमान था जेको मुझो रब साईं फरमा तो जेको मुझो बानो छड़ो पिशेमान दिल जे अंदर थे तो, रब मलाकन के हुक्म तो करे त लिखोस यो छड़ो पिशेमान न थियो आ, बल्कि यो तौबा भी करे चुको आ। ऐं साईं जन इए फरमायो अताइबु मिन ज़ंबे कमल्ला ज़ंब लहू, जे गुनाह खां तौबा कई इए थी वियो गोया कि इन्ही गुनाह कयो ई नाहे, रब इन्ही जो लिखी न छॾियो आहे, रब इन्ही खे माफ़ करे छॾियो। एड़ी मालिक जे मेहरबानी जे हूंदे पोइ बि इंसान रहिजी वञे। अवां जाडो मां सूरत कहफ मां चंद आयतूं तिलावत कयूं। इन्ही आयतुनि सगोरनि में अल्लाह तबारक व तआला हिकिड़ो अजीब वाक़ियो बयान फरमायो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अल्लाह जो नबी आहे, मशहूर नबी आहे, जंहिंखे अल्लाह तबारक व तआला किताब तौरेत अता फरमायो, जंहिंजो रब साईं नालो कलीमुल्लाह रखियो। व कल्लम अल्लाह मूसा तकलीमा, रब साईं उन्ही सां कलाम कयो। उलिल अज़्म पैगंबर नबिया, रब खां दुआ थो घुरे, चए तो मुंहिंजा अल्लाह मां जेका मेहरबानी कई थी ॿिए कंहिंसां त अहिड़ी न कई थी। रब फरमा तो मूसा अलैहिस्सलाम तोखां वधीक तो इन दुनिया जे अंदर मां रब जी ॿियनि सां बि मेहरबानी आहे। अल्लाह मांखे इल्म अता कयो थी, मुझे इल्म सां कंहिंजो इल्म न मुक़ाबलो कंदो, मां नबी आहियां, पैगंबर आहियां। ऐलान थियो मूसा अलैहिस्सलाम हिकिड़ो मुंहिंजो बानो थी, जंहिंजो नालो ख़ज़र अलैहिस्सलाम थी, उन्ही खे मां अल्लाह वॾी नेमत अता कई आहे, इल्म अता कयो। मूसा अलैहिस्सलाम खे साड़ न आयो, दिल जे अंदर दुख न पहुतो, खुश थियो, मुंहिंजा रब तुंहिंजी मर्ज़ी आहे, जंहिंखे जहिड़ो इल्म अता करी, पर रब साईं मां इन सां मुलाक़ात कंदुमि ऐं उन्ही खां उहो इल्म मां हासिल कंदुसि। रब दुआ क़बूल कई। ऐलान थियो त वञ इहो दरियाहनि में पाणनि जे इलाक़नि में रहंदो थी ख़ज़र अलैहिस्सलाम, जंहिंखे मां अल्लाह अजीब अजीब इल्म ॾिनो आहे। अल्लाह इल्म अदा जंहिंखे ॾे रब साईं खां कोई पुछा करण वारो नाहे। ऐं एतिरी दुआ घुरंदा कयो त अल्लाह साईं इंसान खे इल्म ॾे त दीन वारो इल्म, रब बि उन्ही दीन खां राज़ी आहे न। तरी अल्लाह कुरान पाक जे अंदर पंहिंजे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ऐलान कयो, मुंहिंजा हबीब करीम दुनिया जे अंदर मां रब जो फज़ल, मां रब जी मेहरबानी बयान कर। साईं मां कहिड़े अंदाज़ में बयान कयां, कंहिंखे ॿुधायां? रब साईं कुरान में सॾु करे फरमायो ज़ालिका फ़ज़लुल्लाहि युअतीहि मन यशा। अॼु तुझे मथां
काफर एतराज था कन को वडेरो अमीर अची करे चए तो मां दुनिया वारो हुयमि माते नबूअत छो न नाज़िल थी इहो इल्म मांखे छो न मिलियो या भलाई मांखे छो न मिली मां त कौम जो सरदार हुमा पर मुंहिंजा हबीब सॾु करे चवे मां रब कंहिंजे कौम जे सरदार ते महिरबानी न कंदो आहियां कंहिं दुनिया वारे ते महिरबानी न कंदो आहियां कंहिं बागन जे मालिक ते महिरबानी न कंदो आहियां रब फरमातो ज़ालिका फ़ज़्लुल्लाहि युतीहि मन यशा जे मां रब पंहिंजी महिरबानी कंदो आहियां त अब्दुल्लाह जे तो ते मां रब पंहिंजी महिरबानी कंदो आहियां उन्हीं जी मर्ज़ी आदा जैसा महिरबानी जहिड़ी अता इल्म अल्लाह जो वॾो हर दुनिया जो हुनर ॿियूं शयूं सभु शयूं इंतहा थींदी आहे काथे न काथे अची रुकजी पवंदो आहे पर ई दीन इस्लाम वारो इल्म जेको आहे न उन्ही खे का इंतहा ई कोन्हे काथे अची रुकजी पए न जीअं पढ़ंदो वेंदो जीअं इल्म जी ॼाण कंदो तीअं जो वधंदो वेंदो खुटी कोन सघंदो अर्ज़ कयो मूसा अलैहिस्सलाम दुआ घुरी मुंहिंजा अल्लाह मां इन्ही सां मिलंदुमि मां वञा इन्हीअ ॾे छो त दीन इस्लाम वारा इल्म वारा इन्ही शइ जी ॻोल्हा कंदा आहिनि जे मूंखे ख़बर न आहे त ॿिए खां वञी हासिल कयां किताल कंदा हज़रत मूसा अलैहिस्सलाम पंहिंजो हिकु खादिम बि खणंदो आहे सफ़र कंदे कंदे हिन खे निशान मिलंदा त ॿ पाण में दरिया मिलंदा थी उन्ही दरिया ते वञा उते का शइ तोखां विसरी वञी पोइ उन्ही जहा ते उन्ही खे तलब कजां उन्ही जहा ते वञी वेठा पर काई ख़बर न पियनि अॻिते हलिया विया अॻिते वञी करे वरी ॻाल्हि यादि पयनि जे फिलाणे मजमल बहरैन वटि असां खां ॻाल्हि फिलाणी विसरी वई आहे मोटिया हाणे मोटिया अचनि था रब जो क़ुरान पाक इन ॻाल्हि खे बयान थो करे खुदा जो क़ुरान चे तो फवजदा अब्दम मिन इबादिना आतैनाहु रहमतम मिन इंदिना व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा किताब लिखंदा ॿई ॼणा मोटिया नज़र कनि त दरिया जे उन्ही किनारे जे मथां सफ़ेद चादर अशी चादर मथां पातियूं नौजवान हिकिड़ो सुम्हियो पियो आहे मथां अची मूसा अलैहिस्सलाम चएसि थो अस्सलामु अलैकुम उहो चादर वारो जवान वालेकुम अस्सलाम बि चढ़े थो पर जवाब ईअं चए थो वालेकुम अस्सलाम अंत मूसा कलीमुल्लाह चए थो वालेकुम अस्सलाम तू मूसा कलीमुल्लाह आयो आहे हैरान थी हिन खे कीअं ख़बर पई त मुंहिंजो नालो मूसा कलीमुल्लाह या रब जी ॾियारी आहे जंहिंखे अल्लाह ॼाणाए ईअं न त इंसान खे पंहिंजो की ताक़त आहे इहा ताक़त मालिक जी इल्म ॾींदो आहे अल्लाह बाने खे काई ताक़त न हूंदी आहे छो त मलाकनि बि ईअं ई चयो त सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम हर हिकु ईअं चए अल्लाह असांखे इल्म नाहे रब तू ई ॾियण वारो रब जी आहे महिरबानी आहे जंहिंखे ॾींदो मूसा अलैहिस्सलाम समझी वियो त हे उहो जवान आहे जंहिंजी तलाश में हसे चेदा तुंहिंजो नालो ख़ज़र चए हा चे तुंहिंजो नालो मूसा अलैहिस्सलाम चए हा कीअं अचां थियो जे मां तो वटि आयो आहियां मां जेको आहे तुंहिंजी ताबेदारी कंदुमि मूंखे कुझु इल्म जी ज़रूरत आहे तोखे रब इल्म अता कयो आहे जेको मूंखे नाहे मां इन्ही जे लाइ तो ॾे आयो आहियां क़ुरान तो इन्ही ॻाल्हि खे बयान करे खुदा जो क़ुरान चए तो क़ाल लहू मूसा हल अत्तबिउका अला अन तुअल्लिमनी मिम्मा उल्लिमत रुशदा
मूसा अलैहिस्सलाम चे तो खضر अलैहिस्सलाम के खضر भी अल्लाह जो नबी आ चे तो मां तोसा हलंदुम मांखे कुछ इल्म सिखा अल्लाह तो के मेहरबानी तुझे मथा मेहरबानी कई आ मां भी मेहरबानी मां हिस्सो वठण चाहियां तो हज़रत खضر अलैहिस्सलाम जवाब में छा तो चवेस खुदा जो कुरान पाक जो तो कैफ तस्बिरु अला क़ाल इन्नका लन तस्ततिअ मइय सब्रा व कैफ तस्बिरु अला मा लम तुहित बिही खुबरा चे तो गाल बुझ तू मां सां हलंदे पर जंहिं ॻाल्हि जी तोखे ख़बर ई नाहे पोइ तूं सब्र करे सघंदे खुदा जो कुरान चे तो चवे तो क़ाल सतजिदुनी इंशा अल्लाह साबिरन वला आसी लक अमरा चे तो इंशाअल्लाह रब सही मेहरबानी कंदो इंशाअल्लाह मां सब्र कंदुम ऐं जेको आहे जीअं तूं चवंदो हलंदे तीअं मां तुंहिंजे हुक्म जी ताबेदारी कंदुसि अल्लाह जो कुरान पाक वाक़े खे बयान तो करे खضر अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम के चयो हाणे तूं पंहिंजी खादम खे छॾ तूं ऐं मां ॿई हलूं था अल्लाह जो कुरान पाक बयान तो करे फंतलका ॿई हलनि था दरिया जे किनारे सां हलंदे हलंदे रब जो कुरान चए तो हत्ता इज़ा रकिबा फिस्सफीनति खरक़हा क़ाल अख़रक़तहा लितुग़रिक़ अहलहा लक़द जि'त शैअन इम्रा रब जो कुरान वाक़ियो तो बयान करे भई अल्लाह जा नबी मूसा ऐं खضر अलैहिस्सलाम हलंदे हलंदे दरिया जे किनारे ते बीठा खضر अलैहिस्सलाम चादर जो इशारो ॾिनो ॿेड़ी वारा किश्ती वारा खضر अलैहिस्सलाम खे सुञाणींदा हुआ इशारो जो ॾिनई त देर न कयूं ॿेड़ी अची करे करीब आंदऊं वेझो अची झलियऊं साईं छो सॾु कयो आहे खضر अलैहिस्सलाम चयो असां ॿिन्ही खे पार टपणो आहे साईं अचो तव्हां असांजे मथां वॾी शफ़क़त कई आहे पर ॿुधायो त साईं मज़दूरी केतिरी वठंदो किरायो केतिरो आहे पार थियण जो चवनि था साईं असां तोखां कीअं किरायो वठूं तूं मुअज़्ज़िज़ अल्लाह जो नेक बानो असां तोखां मज़दूरी बि न वठंदासीं असां सादत समझूं था असां सवाब था समझूं असांजे मथां तुंहिंजी शफ़क़त थींदी असांजी ॿेड़ी में सवार थी किरायो बि न वरितऊं इज़त बि कनि था ॿई अल्लाह जा नबी चढ़ी वेठा रब साईं जो कुरान पाक बयान करे तो ॿेड़ीअ ते हली साफ़ लफ़्ज़न में रब जो कुरान चए तो हत्ता इज़ा रकिबा फिस्सफीना ॿई ॼणा ॿेड़ीअ में सवार थिया रब जो कुरान चए तो खरक़हा हज़रत खضر अलैहिस्सलाम हथोड़ी भी कढी आहे वरी जेको आहे छेणी भी कढी अथई बिस्मिल्लाह करे ॿेड़ी खे सुराख कढणु शुरू कयो अथई ठक ठक थी वई ॿेड़ी में सुराख थो पए हेॾो सुराख थी पियो मूसा अलैहिस्सलाम अचो हे छा थो करे खुदा जो कुरान चए तो क़ाल अख़रक़तहा लितुग़रिक़ अहलहा लक़द जि'त शैअन इम्रा मूसा अलैहिस्सलाम अचेस हे वीचारनि ग़रीबनि खयो बि मुफ़्त परे खां सॾु कयो नी वीचारा रस्ता ॿियनि खे अलाए ॿी का सवारी छॾे बि असां ॾे आया न किरायो वठनि था वरी थो हिन में सोराख कढी इहो पाणी अंदरि ईंदो सभई ॿुधंदासीं हे छा थो करे छो सोराख कढी ॿेड़ी में हज़रत खضر अलैहिस्सलाम चए सो क़ाल अलम अकुल इन्नका लन तस्ततीअ मइय सब्रा मूसा अलैहिस्सलाम मां त तोखे चयो हुम त तूं मां सां सब्र न करे सघंदी तोखे जॾहिं मां झलियो बि आहे मां खां काई ॻाल्हि न पुछा कजांइ ॾाढो तूं उॿारो आहे पर हाणे ॻाल्हि ॿुध
इते हज़रत मूसा अलैहिस्सलाम सोचे तो मां तो गलती थी वई चेतो हाणे ॻाल्हि ॿुधो क़ाल ला तुआखिज़नी बिमा नसीतु वला तुरहिकनी मिन अमरी उसरा चेतो मूसा अलैहिस्सलाम चेसो ख़ज़र अलैहिस्सलाम बस मां गलती थी आहे हाणे मां सब्र कंदुमि पहिरियों दफ़ो हर कंहिंखे माफ़ कबो आहे हाणे मां तोखां काई ॻाल्हि न पुछा कंदुसि हलिया ॿेड़ी मूं लथा क़ुरान चए तो फलका वरी ॿई पंध हलनि था हलंदे हलंदे हिकिड़े ॻोठड़े जे ॿार आया ॿार छोकिरा रांदि था खेॾनि नंढड़ा नंढड़ा ॿार आहिनि सग़ीर ॿार रांदि था खेॾनि बीठा हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम ॿारनि ॾे तकींदे तकींदे हिकिड़े छोकिरे खे सॾु कयईं हेॾे आयो रब जो क़ुरान पाक बयान करे तो फतलका हत्ता इज़ा लक़िया गुलामन फ़क़तलहु क़ाल अक़तलत नफ़्सन ज़किय्यतन बिग़ैरि नफ़्स लक़द जि'त शैअन नुकरा हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम हिकिड़े छोकिरे खे सॾु कयो सभिनी में हसीन ऐं सुहिणो छोकिरो हो क़रीब जो आयो हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम तलवार जो कढी ठका जो कराई छोकिरे जी सिसी वञी परे किरी धड़ जुदा थी वियो मूसा अलैहिस्सलाम खां शिरक निकिरी वियो चवण लॻो क़तलत नफ़्सन ज़किय्यतन बिग़ैरि नफ़्स लक़द जि'त शैअन नुकरा हेशा जे लाइ छोकिरो मारी हिन खे छो क़तल कई हिन न को ॾोह कयो छा तुंहिंजी चोरी कई परायो ॿार मारे बीही रही रब जो क़ुरान चए थो हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम चए थो क़ाल अलम अक़ुल इन्नक लन तस्ततीअ मइय सबरा मां त तोखे चयो हुयमि त तोखे मां सां गॾु सब्र कोन ईंदो छो पुछा कई हिते मूसा अलैहिस्सलाम सोचो चे बस हाणे ॿीहर न पुछा कंदो ॾिठई त नाहक छोकिरो परायो मारी पर इहो इल्मु त अल्लाह जो आहे जंहिंखे रब साईं ॼाणाए हे त ज़ाहिरी शयूं ॾिसंदो हले पियो रब जो क़ुरान पाक बयान करे तो क़ाल ख़ज़र अलैहिस्सलाम चवेस तो इन सअलतुका अन शैइन बअदहा फला तुसाहिबनी क़द बलगत मिन लदुन्ही उज़रा चेसो ॻाल्हि ॿुध हाणे जेकॾहिं कंहिं ॻाल्हि जी पुछा कई न पोइ मां पाण सां साण न खणंदोमांइ बसि आख़िरी ॻाल्हि थी चे ठीकु आहे रब जो क़ुरान चए थो हाणे ॿई हलिया आहिनि अल्लाह जा नबी फतलका ॿई हलनि था रब जो क़ुरान चए थो हत्ता इज़ा अतया अहल क़रयतिन इस्ततमा अग़लहा फअबौ अन युज़य्यिफूहुमा फवजदा फीहा जिदारन युरीदु अन यनक़ज़ फअक़ामा क़ाल लौ शि'त लत्तख़ज़त अलैहि अजरा ॻोठड़े में पहुता ॻोठ वारनि खे चयो दादा असांखे बुख लॻी आहे ॿेली असांखे मानी खारायो ॻोठ वारा चवनि दादा असांखे वांध काई कोन्हे तव्हांखे मानी खारायो ॿियूं कयो तव्हां खां ॾिसो ॿियनि ॻोठनि में वञो मानी बि न खारायो हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम अॻ में कढ मूसा अलैहिस्सलाम सोची त ॿी कंहिं ताक़त ते वठी हलंदो मानी खाराईंदो हलदे हलदे डिघी हिकिड़ी दीवार ॾिठई भित ॾिठई हेठां ॻरी पई आहे मथां त मज़बूत आहे पर हेठां ॻरी पई आहे हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम चयो मूसा अलैहिस्सलाम खे आ हिन भित खे धिको ॾे धिको ॾिनो त भित हेठि किरी पई चई हाणे देर न कर तगारी बि खण सिरां बि ढोह मां इहा दीवार थो कढां मूसा अलैहिस्सलाम बि बुख ते हिकु त ॻोठ वारनि मानी बि न ॾिनी वरी भिटियूं बि परायूं ठाहींदा अथनि सुबुह खां वठी शाम ताईं दीवार तयार थी हाणे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे बुख बि परेशान कयो चवण लॻो क़ाल लौ शि'त लत्तख़ज़त अलैहि अजरा यार हाणे हल त लयूं हिन दीवार जे मालिक खे कुझु न कुझु मज़दूरी वठी काथे तली मानी खाऊं
सजी भित ठाई आ हज़रत खज़र इस्लाम अचेस मां त तोखे चयो हो तोखे सब्र नहीं चञा सब्र कया गोठारा मानी भी नथा कराइन बुख ते बेहाल थियाऊं वरी उन्हनि जूं दीवारियूं ड्राहे करे ठाहींदो थो वते हज़रत खज़र इस्लाम चेस तो क़ाल हाज़ा फिराक़ु बैनी व बैनिक सउनब्बिउक बितावील मा लम तस्तति अलैहि सब्रा चवेस तो हाणे तुझी मुझी जुदाई आ तोखे सब्र ना आयो पर हाणे ॻाल्हि ॿुध ये जेके टई शयूं तूं ॾिसी आयो आ इन्हनि जो तोखे मां हक़ीक़त बयान कयां पर मां पंहिंजे तरफ़ां नथो बयान कयां रब साईं जे तरफ़ां मूंखे हुकुम थियो छो त को बि नबी पंहिंजे तरफ़ां काई ॻाल्हि न कंदो आहे जेसीं ताईं रब जो उन्ही खे हुकुम न थींदो आहे ख़ुदा जो क़ुरान पाक बयान तो करे हाणे हज़रत खज़र अलैहिस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम के ये सारा राज ॿुधाए तो ॻाल्हि ॿुध ॿेड़ीअ वारी ॻाल्हि ॿुध क़ुरान चए तो फअम्मा सफ़ीनतु फकानत लिमसाकीन यअमलून फिल बहर फअरदतु अईबहा वकान वराअहुम मलिकुन याख़ुज़ु कुल्ल सफ़ीनतिन गस्बा ओ मूसा अलैहिस्सलाम जेको बेड़ी में मां सुराह कयो हो बेड़ीअ खे मां ऐब वारो बणायो इन्ही जे करे मां तरे में त सुराह कोन कयो मांस मां त पासे में सुराह कयो मांस जंहिं जाइ तां पाणी बि न आयो पे पर तो तकड़ कई मां इन्ही जे करे सुराह कयमि त इहा बेड़ी ग़रीबन ऐं मिस्कीननि जी ही अॻिते वेंदा हलनि त हिकिड़ो बादशाह जेको ज़ोरी बेड़ियूं माण्हुनि खां खसींदो आहे पोइ जंहिंमें ऐब हूंदो आहे पोइ उहा बेड़ी न खसींदो आहे मां ॼाणी वाणी रब मूंखे हुकुम कयो मां ॼाणी वाणी हिन जे अंदरि ऐब कयमि त जीअं हिननि जो रोज़गार जी बेड़ी हिन खां खसिजी न वञे इन्ही जे करे मां ऐब कयोमांसि चए चङो इन्ही में त ऐब कयो छोकिरो परायो छो मारी रब साईं जो क़ुरान चए तो अम्मल गुलाम फकान अबवाहु मुमिनैन फखशीना अन युरहिकहुमा तुग़याना व कुफ़रा चे तोखे ख़बर नाही इन छोकिरे जा पीउ मां ईमान वारा आहिनि कलमे पढ़ण वारा आहिनि हिन छोकिरे जी मोहब्बत में एतिरा मस्त हुया जो थी सघंदो आहे छोकिरो वॾो थिए हा पीउ मां खे बि कुफ्र में मोटाए वञे हा उहे काफ़िर थी वञनि हा जहन्नम जो बल बणिजी वञनि हा रब साईं इन ॻाल्हि खे पसंदि न कयो फरमाई त इहो छोकिरो हुजे ई न जो पीउ मां हिन जा जहन्नम जे अंदरि हलिया वञनि कुफ्र में हलिया वञनि रब पीउ मां जी हिफ़ाज़त जे करे छोकिरे खे हुकुम कयो मूंखे मां इन जे करे हिनखे क़त्ल कयो जो रब साईं हुनखे जहन्नम जी बाह खां बचायो रब जी हिकमत भला ठीक आहे जो मूंखे सॼो ॾींहुं कमु कराई मानी बि न खाधीसे बुख ते ॿुधा त सैया दीवार कंहिंजी ही शो मां खां जोड़ाई ठाराई रब जो क़ुरान चए तो अम्मल जिदार फकान लिग़ुलामैन यतीमैन फिल मदीनति वकान तहतहु कंज़ुल लहुमा वकान अबूहुमा सालिहा चे ख़बर ना है तोखे इहा दीवार ॿिन हिकिड़नि ॿारनि यतीमनि जी आहे इन दीवार जे हेठां हिन जो अबो कुझु दौलत दफ़न करे वियो आहे पूरे वियो आहे इहा दीवार झूनी थी वई किरी पई हा उहा दौलत ज़ाहिर थी हा त ॻोठ वारा हिन जी खणी वञनि हा रब साईं इहो हुकुम कयो इन दीवार खे ड्राहे नई करे ठाह त जेसीं ताईं हे जवानी खे पहुचंदा तेसीं ताईं इहा दीवार हलंदी पोइ जीअं किरंदी पंहिंजो मालिक जवानीअ सां ॾिसंदा पंहिंजी मिल्कियत पाण हथ कंदा अल्लाह ताला उन्हनि जो हक़ न मारियो इन जे करे मां हिन दीवार खे ड्राहे करे ॿीहर ठाहियो पर ॻाल्हि तो करे ॻाल्हि ॿुधो वमा फ़अलतुहु अन अमरी मां पंहिंजे तरफ़ां इहो कमु न कयो आहे रब साईं जे तरफ़ां मूंखे हुकुम थियो आहे छो त रब साईं जंहिंखे जहिड़ो इल्मु ॾे रब खां कोई पुछा करण वारो कोन्हे को तॾहिं मां अर्ज़ु कयो त रब साईं फरमातो ज़ालिक फ़ज़्लुल्लाहि युतीहि मन यशा
और रब जी मेहरबानी आ जंहिंखे रब पंहिंजी मेहरबानी अता कंदो आ। न करे उन्हीं जी मर्ज़ी आ, करे उन्हीं जी मर्ज़ी।